इतवां खे हिकु ॿी अहम ख़बर ॾियूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमन जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो आहे। इजलास में एक्साइज़ खाते पारां आमदनी वधाइण ऐं टैक्स मैकेनिज़म खे मज़बूत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अदालत में सिंध हुकूमत पारां बैंक गारंटी जी मद में जमा करायल 180 अरब रुपयनि जी वापसी लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन, बंदरगाहनि ऐं ॿियनि लाॻापियल हंधनि ते काउंटर क़ाइमु करण ऐं ॿिया जदीद तरीक़ा मुतारफ़ कराइण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में चेक पोस्ट सिस्टम खे मज़बूत करण, नयूं चेक पोस्टूं क़ाइमु करण, गाॾियूं ख़रीद करण ऐं मोबाइल टेस्टिंग लैब क़ाइमु करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमन चयो त मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वञे। मुनशियात फ़रोश समाज जा दुश्मन आहिनि। शहजील इनाम मेमन चयो त पुलिस ऐं ॿियनि इदारनि जे सहकार सां मुनशियात जो ख़ात्मो कयो वञे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमन जी सदारत हेठि आला सतही इजलास थियो आहे। इजलास में एक्साइज़ खाते पारां आमदनी वधाइण ऐं टैक्स मैकेनिज़म खे मज़बूत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अदालत में सिंध हुकूमत पारां बैंक गारंटी जे मद में जमा करायल 180 अरब रुपयनि जी वापसी लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्तो करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन, बंदरगाहनि ऐं ॿियनि लाॻापियल हंधनि ते काउंटर क़ाइमु करण ऐं ॿिया जदीद तरीक़ा मुतारिफ़ कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास में चेक पोस्ट सिस्टम खे मज़बूत करण, नयूं चेक पोस्टूं क़ाइमु करण, गाॾियूं ख़रीद करण ऐं मोबाइल टेस्टिंग लैब क़ाइमु करण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमन चयो त मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वञे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि इजलास जे हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमन जी ज़ेर सदारत इजलास थियो आहे। इजलास में जेको आहे एंटी नार्को टैक्स ऐं रेवेन्यू खे वधाइण जे लाइ जदीद जेको मैकेनिज़म आहे उहो तयारु करण जी कोशिश कई पई वञे। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमन जो चवणु आहे त गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन, पोस्ट ऐं ॿिया जेके मामलात आहिनि उन्हनि जे उन्हनि जा काउंटर क़ाइमु कया वेंदा। ॿिए तरफ़ सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम पारां एक्साइज़ ऑफिस में जेको आहे उनखे अपग्रेड करण ऐं उनजे लाइ सहूलियतूं मुहैया करण बाबति बि उन इजलास में ॻाल्हि थी आहे। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन जे लाइ जदीद अंदाज़ जूं जेके आहिनि नंबर प्लेटूं बि मुतारिफ़ कराई वेंदियूं। ॿिए तरफ़ सूबाई वज़ीर जो इहो बि चवणु आहे त इजलास में मंशियात ख़िलाफ़ पुलिस जे तावन सां कार्रवाई में अञा तेज़ी आणी वञे, जीअं जेको आहे मुकमल तौर ते सिंध मां मंशियात खे ख़तमु कयो वञे। ॿिए तरफ़ हिन इहो बि चयो आहे त मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइनि में अञा वधीक तेज़ी आंदी वेंदी, छो जो हीअ जेके आहे मंशियात फ़रोश हिन मुआशिरे जा दुश्मन आहिनि। हिन इहो बि चयो आहे त पुलिस ऐं ॿिया इदारा जेके आहिनि उन्हनि जी मदद सां मंशियातनि ख़िलाफ़ अञा वधीक जेके क़िला आहिनि उहे मज़बूत किया वेंदा। ठीकु आहे, वॾी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।